तन रहन वटां लॾ, जनजी नाह मुहाड़ मली रॾे। जो धण धराड़ां धार चरे, सा छांगई छिनी छॾ। त हाञे संदी हॾ, कूक न सुणी कॾहिं। लतीफ़ साईं चयो त जिन सां रहियो पियो हीं, जिन सां ज़िंदगी पियो गुज़ारीं, उन्हनि वटां उथी लॾे वञु जेकॾहिं उहे पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खां अणॼाण हुजनि त पोइ उन्हनि वटां लॾे वञु। जंहिंजी मुहाड़ मली रॾे न हुजे, यानी उन्हनि खे पंहिंजे ज़िंदगीअ जे मक़सद जी ख़बर परूड़ सही न हुजे, खेनि छा करिणो आहे, उन्हनि ते ज़िमेवारियूं कहिड़ियूं आहिनि, क़ौमी फ़र्ज़ कहिड़ा अथनि, जेकर उन खां अवेयर न हुजनि त वटान उथी वञ ऐं लॾे वञ। जो धण धराड़ां धार चरे, सा छांगई छिनी छॾ। उहो टोलो जेको पंहिंजे अॻुवाण, पंहिंजे महंदार, पंहिंजे वॾे खे न मञे, उहो टोलो छिनी पाण खां धार करे छॾ। जेकर ईअं कंदे त हाञे संदी हॾ, कूक न सुणी कॾहिं। जेकर ईअं कंदे त हाञू यानी तबाहीअ बर्बादीअ खां बची वेंदे, को भुणको बि तो ताईं कोन पुॼंदो, महफ़ूज़ रहंदे। वॾड़ा चई विया आहिनि त बुरनि जी संगत बुरो बणाईंदी आहे ऐं चङनि जी संगत सुधारे ठाहे तराशे तयारु करे छॾींदी आहे।